कुबो सईद खान खां शहदाद कोट वेंदड़ पैरामेडिकल एसोसिएशन के सदर मीर हसन कच्छे खां नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। दरिया खान मरी भरिसां चिनारी शाख ॻोठ आदम लाशारी वटां 4 वरनि जी नींगरीअ जो लाश नींगरीअ जी सुञाणप ॻोठ हाजी जलाल लाशारी वासन मुस्कान धीअ सिद्दीक भील जे नाले सां थी। नींगरीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। दिल्ली शहर में पुरस्कार नमूने गुम थींदड़ नींगरी की बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब आडो वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते पोरियत तालिब मंगराट चयो त 7 वरनि जी भाइटी समरीन धीअ नज़र मोहम्मद मरूम 6 महीना अॻु शहर में ओचितो गुम थी वई, जंहिंजो दस पतो हिन वक़्त ताईं नाहे पइजी सघियो। हुन DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त भाइटीअ जी ॻोल्हा में मदद कई वञे। जोधापुर के मोहम्मदपुर थाने की हद में नामालूम चोर ॻोठ में लगल पानी जो नलको चोरी करे फरार थी विया। ॻोठाणनि चयो त पुलिस इलाइक़े में बदअमनीअ ते ज़ाब्तो आणण में नाकाम आहे। हुननि पुलिस इख्तियारनि खां मुतालबो कयो त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नलको वापसि करायो वञे। गडो मस्ती में 3 महीना अॻु क़त्ल थी वियल ॻोठ हारून राजपर वासी उर्स राजपर के कातिलनि तरफ़ां मोतमार धमकी मिलण ख़िलाफ़ औरतुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौके ते सकीना ख़ातून ज़रीना राजपर ऐं ॿियनि गरबातियुनि चयो त बिरादरी के बाअसर सालिमदीन राजपर ऐं ॿियनि उर्स खे बेदर्दीअ सां 3 महीना अॻु क़त्ल कयो। बाअसर जवाबदार केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि पुलिस इख्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि तरफ़ां मिलंदड़ मोतमार धमकियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।